नमस्ते, तव्हांजो स्वागत है पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां तैयार कंदासीं मटन आलू कीमा मुंहिंजे स्टाइल में, डिलीशियस और यमी। मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो। मुंहिंजे स्टाइल में हली तैयार। हे असांजो कीमो ऐं 2 ओनियन असां हिननि जी कटिंग कंदासीं, पोइ असां ठाहींदासीं कीमो तैयार कंदासीं। हे ॾिसो असां अनियन कटिंग कयूं था, कहिड़े नमूने मां कटिंग कयां थी, मां तव्हांखे ॾेखारियां थी। असां कुकर में तैयार कंदासीं कीमो। हिन में असां घी विझी चुका आहियूं। हाणे असां हिन में अनियन विझंदासीं जेके असां कटिंग करे रखिया हुयासीं। इन्हनि खे असां ब्राउन कंदासीं, इन जो असां दाग पचाईंदासीं। ऐं हे आहे असांजी लसन, इनखे असां कटिंग कंदासीं, इहो असां हिन में विझंदासीं। असां बसर में लसन विझी चुका आहियूं। हाणे असां हिन में कीमो विझंदासीं, पाणी न विझंदासीं। इनखे असां भुनाई कंदासीं कीमे जी। पोइ असां हिन में पाण जेतिरो थी सघे असां कीमे जी भुनाई कंदासीं त हिन मां स्मेल निकिरी वेंदी। असांजो सुठो कीमो तैयार थिए। कीमो सुठो तैयार करण लाइ इनखे जेतिरो थी सघे इनखे असां भुनाई कंदासीं। इनखे असां सिंधीअ में भुञंदा आहियूं, जंहिंखे चवंदा आहियूं असां। हाणे असां हिन में पाणी विझी करे इनखे तक़रीबन 4 सीटियूं ॾियाराईंदा। सीटियूं असांजियूं लॻी चुकियूं आहिनि। वरी असां हिनखे खोले करे वरी हिन जी भुनाई कंदासीं। ॿियूं शयूं हिन में जेके हिन में पवंदियूं, टमाटा, मिर्च, असां इलायची विझंदासीं जीअं हिन जी स्मेल ख़तमु थी वञे। इन में असां जीरो विझंदासीं। इनखे जेतिरो असां इनखे भुञंदासीं त पोइ असांजी हिन जी भुनाई कंदासीं त सुठो असांजो कीमो तैयार थी वेंदो। हे असां 1 चमचो असां हिन में जीरो विझंदासीं। तमामु घणो सुठो ऐं डिलीशियस थींदो आहे। तव्हां ज़रूरु तैयार कजो, कीमो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। मुंहिंजे स्टाइल में इन में असां लूणु मिर्च असां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी करे असां हिन जी भुनाई कईसीं। हाणे सीटियूं ॾियाराईसीं, तक़रीबन 4 खां 5 सीटियूं असां ॾियाराईसीं। हाणे असां हिन में आलू विझी छॾींदासीं। ॾिसो हिनखे आलू विझी वरी असां हिन जी भुनाई कंदासीं जेसिताईं असांजा आलू ॻरी वञनि। पोइ असां ग्रेवीअ लाइ हिन में असां पाणी विझंदासीं। ॾिसो असांजो कीअं तैयार थिए थो असांजो कीमो। हाणे असां हिन जी ॾिसो ग्रेवी तैयार। ग्रेवी तव्हां पंहिंजे टेस्ट जे पंहिंजे हिसाब मूजिबि तव्हां हिन में ग्रेवी तैयार करे सघो था। ॾिसो असांजे मथां धनिया विधासीं, इन जे मथां असां गरम मसालो विझंदासीं। ॾिसो असांजो कीअं तैयार थी चुको आहे। असांजो कीमो मटन कीमा आलू असांजो तैयार थी चुको आहे। हाणे मुंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो, वरी दुआउनि में यादि रखंदो। वरी मिलंदासीं कंहिं नई रेसिपीअ में।